अस्सलाम वालेकुम दोस्तों, द करार ड्रामे जी ज़बरदस्त बहतरीन तव्हांखे नई अपडेट ॾींदा हलूं। छा अचण वारी क़िस्त में वाक़ई सिजावर ख़ान सम्झी वेंदो त नवाब ख़ान असांखे शेर अली सां विढ़ाए थो। छा उहो हाणे इन सां हॾु अटकाईंदो, यानी नवाब ख़ान सां? छा अचण वारी क़िस्त में दोस्तों हाणे शेर अली खे पुलिस गिरफ़्तार करण में कामयाब थी वेंदी या गिरफ़्तार न करे सघंदी? इहो एल इक़बाल इंस्पेक्टर कंहिंजा हाणे पेर कढण वारो आहे। छा मीर मूसा ऐं भावल या वरी कंहिं ॿिए जा? दोस्तों ही वीडियो तव्हांजे कम जो वीडियो आहे, इन खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा ऐं थी सघे त इन वीडियो खे लास्ट ताईं ॾिसो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पहिरीं ॻाल्हि त हाणे चाल सम्झी वेंदो सिजावल ख़ान नवाब ख़ान जी। सिजावल ख़ान जे ज़हन में अची वेंदो त मां ॻोल्हण ते एतबार कयां थो ऐं जेको आहे ॻोल्हण एतबार जहिड़ो माण्हू न आहे, ऐं वरी मूं शेर अली सां विढ़ां थो, इहो मां ग़लति कयां थो। ऐं जेको आहे सिजावल ख़ान खे कुझु हिकु ॿियो हादसो बि पेश ईंदो, जेको सिजावल ख़ान जे माण्हुनि खां ई नवाब ख़ान इन खे माराइण जी कोशिशि कंदो। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे सिजावल ख़ान हाणे कोशिशि कंदो त जीअं नवाब ख़ान मूंसां चालूं खेॾे थो, मां बि वरी उहे चाल खेॾियां ऐं उहा चाल जेको आहे वापसि नवाब ख़ान जे मथां उल्टाए छॾियां। जेका चाल नवाब ख़ान मुंहिंजे मथां जेका मतिलबु जारी कई आहे, मुंहिंजे मथां खेॾी रहियो आहे। ऐं शेर अली बि दोस्तों हाणे ॻोल्हण खे सटको ॾिनो, तव्हां ॾिठो, हाणे ॻोल्हण खे सटको कुटको ॾेई छॾे ॾींदो, इन खे मारींदो कोन। ऐं जेको आहे बाद में इहो ॻोल्हण वञी नवाब ख़ान सां मिली, तव्हां ॾिसंदो त मिली करे सिधी ॻाल्हि कंदो, मां चाल भली खेॾे आयो आहियां, जीअं तव्हां चयो हुयो, मां तव्हांजो बि पढ़ियल आहियां। ऐं शेर अली ऐं सिजावल ख़ान खे पाण में मूं विढ़ाए छॾियो आहे। ऐं शेर अली बि सम्झी वेंदो त नवाब ख़ान असांखे विढ़ाइणु चाहे थो। हू पूरी जेका कोशिशि कंदो त मां पंहिंजा दुश्मन हिते ई ढींगो ढेरी करे छॾियां। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते सब्सक्राइब ज़रूरु कंदा चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़।